अस्सलाम वालेकुम। सो हिन वीडियो में असां पंहिंजी टेंस जी सीरीज़ खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। लास्ट वीडियो में असां प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जेके प्रेज़ेंट सिंपल टेंस चयो वेंदो आहे उनखे पढ़ियो। अचो त उनखे वधीक अॻिते पढ़ूं, उनखे सम्झूं। ॾिसो, प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो स्ट्रक्चर छा आहे। सभ खां पहिरियों हुन में सब्जेक्ट ईंदो आहे, सब्जेक्ट कम जो कंदड़। उन खां पोइ वर्ब ईंदो आहे, वर्ब जेको कमु थिए। उन खां पोइ ऑब्जेक्ट ईंदो आहे, ऑब्जेक्ट जंहिं ते कमु थिए। लास्ट वीडियो में असां एसिताईं ॻाल्हि सम्झीसीं। हिन वीडियो में असां सम्झंदासीं त जेको वर्ब हूंदो आहे न, उहो ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस में जेके प्रेज़ेंट सिंपल टेंस बि चयो वियो आहे, उन में ॿ क़िस्म जा वर्ब हूंदा आहिनि। हाणे उहे कीअं हूंदा आहिनि, कीअं तव्हां उन्हनि खे यूज़ करे सघूं। सभ खां पहिरियां तव्हांखे एतिरी ॻाल्हि यादि रखणी आहे त हिकिड़ो त आम वर्ब आहे जेको आम असां यूज़ कंदा आहियूं, जीअं राइट, रीड, गो, सिट, क्लाइम ऐं फ्लाई वग़ैरह। आम जेके असां वर्ब यूज़ कंदा आहियूं, मतिलबु जंहिंजे आख़िर में रुण वण अचे, जीअं फ्लाई उॾाइणु, पाइणु, वेहणु, सुम्हणु, उथणु, गो, वञणु। ठीकु आहे, इन तरह जा वर्ब जेके आम हूंदा आहिनि असां उहो यूज़ कंदा आहियूं। ॿियो वरी हिन जो जेको यूज़ आहे, ॿियो वरी असां वर्ब उहो यूज़ कंदा आहियूं जंहिंजे आख़िर में या त असां एस ॾींदा आहियूं या असां ई एस ॾींदा आहियूं। हाणे असांखे इहो सम्झणो आहे त कॾहिं असां आम वर्ब इस्तेमालु कंदासीं ऐं कॾहिं असां एस या ई एस वारो वर्ब इस्तेमालु कंदासीं। सो तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त ग्रुप ए ऐं ग्रुप बी हिते ॿ ग्रुप ठहियल आहिनि। ग्रुप ए उहे लफ़्ज़ जंहिंसां असां पाण खे इंट्रोड्यूस कंदा आहियूं, कहिड़ा, या ॿिए कंहिंखे इंट्रोड्यूस कंदा आहियूं। उहे कहिड़ा लफ़्ज़ आहिनि? आई, वी, यू, दे या प्लूरल नाला, मतिलबु ॿ या ॿिनि खां वधीक। आई माना मां, वी माना असां, यू माना तूं या तव्हां, ऐं दे माना उहे। प्लूरल नेम्स मतिलबु ॿ नाला हुजनि या ॿिनि खां वधीक, 10, 5, 6 जेके बि नाला हुजनि। ठीकु आहे। जॾहिं हिन तरह जे लफ़्ज़नि सां को जुमिलो शुरू थींदो त उन सां गॾु असां सिर्फ़ु वर्ब जी फर्स्ट फॉर्म आणंदासीं। मतिलबु आम वर्ब, जीअं हिते गो आहे, सिट आहे, राइट आहे, रीड आहे, इन तरह जा लफ़्ज़ आणंदासीं, आम वर्ब लिखंदासीं। कीअं? अचो त हुनखे एग्ज़ाम्पल सां सम्झूं। आई स्पीक, हाणे के खां पोइ हिते एस या ई एस न आहे, सिर्फ़ु हिते आम वर्ब यूज़ थियल आहे। आई स्पीक, स्पीक माना ॻाल्हाइणु, आई माना मां, आई स्पीक इंग्लिश, मां इंग्लिश ॻाल्हाईंदो आहियां। सिंधीअ में इहा ट्रांसलेशन थींदी। उन खां पोइ या वी, वी माना असां, स्पीक माना ॻाल्हाइणु, हिते बि एस या ई एस न आहे, हीअ बि आम वर्ब इस्तेमालु थियल आहे जंहिंखे असां वर्ब जी फर्स्ट फॉर्म चवंदा आहियूं। ठीकु आहे। उन खां पोइ इंग्लिश, वी स्पीक इंग्लिश, असां इंग्लिश ॻाल्हाईंदा आहियूं। उन खां पोइ यू स्पीक इंग्लिश, तव्हां या तव्हीं इंग्लिश ॻाल्हाईंदा आहियो या तूं इंग्लिश ॻाल्हाईंदो आहीं। उन खां पोइ आहे दे स्पीक इंग्लिश, उहे इंग्लिश ॻाल्हाईंदा आहिनि। उन खां पोइ आहे राजा एंड अली स्पीक इंग्लिश, ॾिसो हिते ॿ नाला अची विया, राजा ऐं अली इंग्लिश ॻाल्हाईंदा आहिनि, ही प्लूरल नाला। हाणे हिते जेकॾहिं 3 नाला हुजनि तॾहिं बि असां स्पीक वर्ब जी फर्स्ट फॉर्म ॾियूं आहे, वधीक हिनखे एस या ई एस न ॾियूं आहे। ठीकु आहे। हाणे अचो ग्रुप बी ॾे। ग्रुप बी वारा लफ़्ज़ जेके न असां ॿियनि जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं ॿिए कंहिंजी ॻाल्हि कयूं। हू छोकिरो, हूअ छोकिरी, हू जानवर या हू माण्हू जंहिंजो असांखे ख़बर न हुजे त उहो केरु हुयो, हुनजो नालो छा हुयो। ठीकु आहे। हुनजे लाइ असां इते इस्तेमालु कंदासीं। हिन जो यूज़ अञा अॻिते डिटेल सां पढ़ंदासीं। फ़िलहालु तव्हां एतिरो यादि रखो त इते जानवर जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे, इते बेजान जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे, ऐं इते अहिड़नि शयुनि जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे जंहिंजी असांखे पक न हुजे त छोकिरो हुयो, छोकिरी हुई, केरु हुयो। मिसाल वठो त तव्हां जेके हिकिड़ो महीने जो ॼायल ॿार था खणी अचो, जेकॾहिं उन ॿार खे तव्हां ॾिसी हुनखे सुञाणे नथा सघो त हू मेल आहे या फीमेल आहे, मतिलबु छोकिरो आहे या छोकिरी आहे, त तव्हां उन ॿार जे लाइ बि इते इस्तेमालु कंदव। ठीकु आहे। छो त तव्हांखे ख़बर न आहे हुनजो जेंडर कहिड़ो आहे, सो हुन जे लाइ न ही इस्तेमालु थींदो न शी इस्तेमालु थींदो, उन जे लाइ इते इस्तेमालु थींदो। ठीकु आहे। पोइ आहे सिंगुलर नालो, मतिलबु को बि हिकिड़ो नालो। जॾहिं हिन ग्रुप वारा लफ़्ज़ असां इस्तेमालु कंदासीं कंहिं बि शइ, कंहिं बि ॻाल्हि या कंहिं जुमिले खे शुरूआति कंदासीं हिननि लफ़्ज़नि सां, त उन में असां वर्ब जो ही क़िस्म इस्तेमालु कंदासीं जंहिंजे आख़िर में ई एस या सिर्फ़ु एस ईंदी। ठीकु आहे। या एस ईंदी या ई एस ईंदी। जीअं हिते गो आहे त हिन जे आख़िर में ई एस आयो, गोज़ थी वियो। जीअं हिते स्पीक आहे त हिन जे आख़िर में एस ॾींदासीं, स्पीक्स थी वेंदो। ठीकु आहे। मतिलबु एस या ई एस लाज़मी ॾियणी आहे जॾहिं असां ही इस्तेमालु कयूं, शी इस्तेमालु कयूं, इटे इस्तेमालु कयूं या कोई बि हिकिड़ो नालो इस्तेमालु कयूं। फॉर एग्ज़ाम्पल, ही स्पीक्स इंग्लिश, हू इंग्लिश ॻाल्हाईंदो आहे। हाणे हिते ही आहे, इन जे करे हिते एस आयो, लाज़मी आहे इहा शइ। ठीकु आहे। शी स्पीक्स इंग्लिश, हूअ इंग्लिश ॻाल्हाईंदी आहे। हिते शी आहे, इन जे करे एस आई। इटे स्पीक्स इंग्लिश, हाणे हिते इट आहे, इन जे करे एस आयो, हू इंग्लिश ॻाल्हाईंदो आहे। हाणे उहो कोई बि थी थो सघे, हाली हिन ॻाल्हि खे छॾियूं था, इहा वरी डिटेल में ॻाल्हि अॻिते सम्झंदासीं। उन खां पोइ आहे सारंग स्पीक्स इंग्लिश, सारंग इंग्लिश ॻाल्हाईंदो आहे। हिते हिकिड़ो नालो आहे, इन जे करे हिते आख़िर में एस आयसि। जेकॾहिं 2 नाला हुजनि हा त एस हितां वांगुरु न अचे हा। सही आहे। तेसि ताईं ॻाल्हि सम्झ में अची वई। वरी थोरो रिपीट था कयूं।
त प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस में असां वर्ब जा ॿ क़िस्म इस्तेमालु कंदा आहियूं। हिकिड़ो आम वर्ब जंहिंखे वर्ब जो फर्स्ट काइंड चयो वेंदो आहे ऐं उन खां अलावा ॿियो अहिड़ो वर्ब जंहिंजे आख़िर में एस या ई एस ईंदो आहे। ठीकु आहे। ग्रुप ए जंहिंमें आई वी यू दे प्लूरल नेम्स ॿ नाला हूंदा त उन्हनि जे आख़िर में असां एस या ई एस वर्ब जे न ॾींदासीं। उन सां गॾु जेको वर्ब ॾींदासीं उहो सिर्फ़ु वर्ब जी फर्स्ट फॉर्म ॾींदासीं, वधीक उन सां काई बि छेड़छाड़ न कंदासीं, खछड़ न कंदासीं। ठीकु आहे। जीअं त एग्ज़ाम्पल आहे आई स्पीक इंग्लिश, वी स्पीक इंग्लिश, यू स्पीक इंग्लिश, दे स्पीक इंग्लिश, राजा ऐं अली स्पीक इंग्लिश। इन्हनि में असां वर्ब सां एस या ई एस न ॾिनी, इहो सफ़ा सही आहे। उन खां पोइ अचो ग्रुप बी आहे जंहिंमें ही शी इट ऐं सिंगुलर नालो हिकिड़ो नालो आहे। उन में असां वर्ब सां गॾु एस या ई एस लाज़मी ॾींदासीं। ठीकु आहे। वर्ब जे आख़िर में एस या ई एस ईंदो। हाणे किथे एस ईंदो आहे किथे ई एस ईंदो आहे उहो ई नेक्स्ट वीडियो में सम्झंदासीं। हिन वीडियो में असांखे ही ॻाल्हियूं सम्झूं उहे सम्झो त नेक्स्ट वीडियो में मां इन शइ खे बि डिफाइन कंदुसि। ॾिसो ही स्पीक्स इंग्लिश, हिते ही आहे हिन जे करे एस आयो। शी स्पीक्स इंग्लिश, हिते शी आहे हिन जे करे एस आयसि। इट स्पीक्स इंग्लिश, हिते हितां हिन जे करे एस आयो। सारंग स्पीक्स इंग्लिश, हिते हिकिड़ो नालो आहे इन जे करे आख़िर में एस आई। सम्झी वियो? ॻाल्हि सम्झ में अची वई त तव्हां बि हिकिड़ो जुमिलो ही या शी या इट या सिंगुलर नाले सां ठाहियो, पंहिंजे ई नाले सां ठाहियो। ठीकु आहे। ॿियो जुमिलो वरी आई वी यू दे या ॿिनि नालनि सां ठाहियो। कमेंट में मूंखे 2 अहिड़ा जुमिला ठाहे सेंड कयो। थैंक यू सो मच।